नाज़रीन आख़िर अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मियां साहब भरिसां गुरशेर दिल बखराणी मां गुम थी वियल ॿारड़ी जो पतो न पइजी सघियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, गुम थी वियल ॿारड़ी ख़दीजा बखराणी जा वारिस परेशान आहिनि, मदद जी अपील कई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मियां साहब भरिसां गुरशेर दिल बखराणी मां गुम थी वियल ॿारड़ी जो पतो न पइजी सघियो आहे। गुम थी वियल ॿारड़ी ख़दीजा बखराणी जा वारिस परेशान आहिनि। अवांखे आगाह कंदा हलूं। मियां साहब मां गुरशेर दिल बखराणी मां गुम थी वियल ॿारड़ी जो पतो न पइजी सघियो आहे। गुम थी वियल ॿारड़ी ख़दीजा बखराणी जा वारिस परेशान आहिनि। ख़दीजा बखराणी जे वारिसनि मदद जी अपील कई आहे।